आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे टाउन रखण वेझो आत्मा अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त शर इत्तेहाद पाकिस्तान तालके गड़ियासीन जे जनरल सेक्रेटरी म्यादाद शर जी मेज़बानी में रखण वेझो हयात वाह ते शर इत्तेहाद जो इजलास थियो। इजलास में शर इत्तेहाद तालके गड़ियासीन जे सदर राजा खान शर, ज़िलाई सदर जुल्फ़कार शर, डिवीज़नल अगवान डॉक्टर अमानुल्लाह शर, डॉक्टर मिर्ज़ा शर, कामरेड नवाब अली शर, अब्दुल वाहिद शर ऐं ॿियनि ख़ुसूसी शिरकत कई। जॾहिं त तालके गड़ियासीन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां शर बिरादरी जे वॾे तइदाद में माण्हुनि पिणु शिरकत कई। इजलास खां पोइ अॻवाननि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, शर इत्तेहाद पाकिस्तान जेको असां क़ाइमु कयो आहे, इत्तेहाद हिकु भाईचारे ऐं मुहबत ऐं प्यार जो नालो आहे, जेको गॾिजी करे असां पंहिंजे शर बिरादरी वारनि सां बि मुहबत ऐं इख़लास ऐं प्यार ऐं भाईचारो गॾे करे ऐं पंहिंजे पाड़ेसरी में जेके असांजी बिरादरी रही गॾु रहनि थियूं उन्हनि सां बि असांखे सुठे सलूक थियण जी पेश करे थो। शर इत्तेहाद असांखे सेखारियो वियो आहे त पाण में ॿधी कयो ऐं हिक ॿिए जी मदद कयो, हिक ॿिए जे ॾुख सुख में कमु अचो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त शर इत्तेहाद जी मच कचहरी अॼु कोठाई वई आहे, हिन में असांजा मोज़िज़ीन पंहिंजे बिरादरी जा आल पाकिस्तान जा अकाबरीन सभु गॾु थींदा ऐं उन में असां प्यार मुहबत ॿधी जो पैगाम जेको आहे सो ॾिनो आहे त जीअं सॼी बिरादरी ऐं असांजे भरिसां जेके ॿियूं बिरादरियूं रहण वारियूं उन सभिनी सां मुहबत जो पैगाम ऐं असां पंहिंजी बिरादरी में जेके जहिड़ा झगड़ा ख़तमु करण जे लाइ इत्तेहाद क़ाइमु कयो आहे ऐं असां पंहिंजी बिरादरी में जिते तालीम न आहे उते तालीम पहुचाइण जो पैगाम ॾिनो आहे ऐं असांजा जेके मोज़िज़ीन अकाबरीन जेके सरदार आहिनि ऐं मां हिन में ॿियो बि हिकिड़ो वाज़िव करे ॿुधाइणु चाहियां थो त असांजी शर बिरादरी जो चीफ सरदार फ़तेह मोहम्मद ख़ान जतोई ऐं उन खां पोइ असांजी शर बिरादरी जो सरदार शहरयार ख़ान शर ऐं असांजी नौजवान क़यादत अमीर अली ख़ान जतोई, असां उन जे रहनुमाई सां ऐं उन जे मशवरे सां जेको बि कमु थियो असां उन्हनि जे मशवरे सां गॾिजी करे इहा मशीन सां अॻिते खणी ऐं उन्हनि जी रहनुमाई में असां कमु कंदासीं। नाज़रीन, हिन महफ़िल में शर इत्तेहाद पाकिस्तान ज़िले शिकारपुर जा सदर भी असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं जन खां पुछूं था त साईं, शर इत्तेहाद तंज़ीम तव्हां ज़िले शिकारपुर में केतिरे क़दुरु हिन खे फ़ाल कयो आहे, केतिरे क़दुरु हिन में जो कमु अॻिते वधियो आहे ऐं अॻिते छा इरादा रखो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। शर इत्तेहाद पाकिस्तान जीअं त असांजो ज़िले में जेको आहे तमामु सुठो कमु हली रहियो आहे शहरनि जो, उन में असां तालको जेको आहे खानपुर बि ठाहियो आहे, उन में असां तालको जेको आहे लखी बि ठाहियो आहे, उन में असां तालको जेको आहे गड़ियासीन बि ठाहियो आहे, गड़ियासीन जूं 8-7 जेको आहिनि यूसियूं बि ठाहियूं अथसीं, खानपुर जूं बि 4-5 यूसियूं हिन में ठही वियूं आहिनि ऐं लखीअ जूं बि 4-5 यूसियूं ठही वियूं आहिनि। तमामु असांजो सुठो प्रोग्राम हले थो ऐं असां अॼु जेको आहे मच कचहरी आहे असांजी जेको आहे रतदेरे में जेको आहे आल पाकिस्तान जे तरफ़ां जेको आहे हुबदार रखी आहे, उन में असां सभु जेको आहे दोस्त वञूं था ऐं हिते असांजे जेको आहे चांहि पार्टी रखी, मियांदाद जेको आहे जनरल सेक्रेटरी आहे जेको आहे तालके जो, उन जी मोहबत में हिते आया आहियूं, चांहि पीती अथसीं, कुझु घणियूं पंहिंजे हिते मिटनि माइटनि सां गुज़ारियूंसीं ऐं हाणे जेको आहे अॻे असांजो प्रोग्राम आहे मच कचहरी में वञण जो, उते असांजे जेको आहे मर्कज़ जा सभु उहिदेदार ईंदा, उन में असांजा सूबाई जेके आहिनि सभु उहिदेदार ईंदा, असांजा ज़िलनि जा उहिदेदार ईंदा, असांजा तालकनि जा ईंदा, यूसिन जा ईंदा, पाण में हे जेको आहे एके ॿधी जो ॾींहुं जेको आहे मल्हाईंदासीं ऐं जेके ॾुख सूर आहिनि उते पंहिंजा जेको आहे उते ॿुधाईंदासीं ऐं जेके मसइला आहिनि उहे सभु उन में जेको आहे हल कया वेंदा ऐं जेको बि जेको मसइलो आहे उहो उते सभु पेश कंदासीं। महिरबानी। तालका गड़ियासीन जो सदर आहियां, मां पंहिंजी टीम जो थोराइतो आहियां, जिन शिकारपुर जो सदर भाऊ जुल्फ़कार अली शर आहे ऐं लाड़काने जो सीनियर नायब सदर आहे भाऊ डॉक्टर अमानुल्लाह शर साहब ऐं सखर डिवीज़न जो सदर आहे डॉक्टर मिर्ज़ा ख़ान शर साहब। ऐं असांजी जेका आहे शर इत्तेहाद जी आल पाकिस्तान जी बचो कचहरी रखी वई आहे ऐं उनजे प्रोग्राम में असां हिते टी पार्टी रखी संगत जी हितां गॾिजी करे ओॾे वेंदासीं। शर इत्तेहाद ज़िंदाबाद, सरदार शहरयार शर ज़िंदाबाद। मां पंहिंजे ज़िला सदर जुल्फ़कार ख़ान जो थोराइतो आहियां, जंहिं असांखे तालके गड़ियासीन जे नायब सदर खे टाइम ॾिनो चांहि पीअण जो। असां लख थोरा मञूं था, जनरल सेक्रेटरी हिदायत लाइ भाउ जा
लाड़कानी डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर अमाला शर, सखर डिवीज़न जो सदर असांजो डॉक्टर मिर्ज़ा ख़ान शर। भली आहे भला पहिरीं लख थिया एहसान अंगण अची मूं ग़रीब जे मथां कई मान कामिल चवे सलाम सभु भेरा सॼल आहिनि। भाऊ ये जेको शर इताद तव्हां जेका तंज़ीम ठाही आहे इन में तव्हां शर बिरादरीअ जे हवाले सां कहिड़ा कम करणु चाहियो था? असां लाइ मोहबत जो पैगाम ॾींदा, जेके जहिड़ा झटा आहिनि ख़तमु कंदासीं, पंहिंजे शर क़ौम खे तालीम ॾियारींदासीं, ड्यूटियुनि में ॾियारींदासीं, बिरादरियुनि जा मसइला असां हल कंदासीं, उन्हनि ॾे मेड़ मिनत क़ाफ़िलो खणी। असांजो वॾो सरदार शहरयार ख़ान आहे जंहिं शर इतिहाद ठाहियो आहे, असां उनखे मज़बूत कंदासीं। असां पंहिंजे शर इतिहाद खे जेके बि क़ौम असांजी विढ़ियल आहे शर बिरादरी, असां उन्हनि खे ठाहे मोहबत जो पैगाम ॾेई तालीम ॾियारींदासीं, ड्यूटियूं ॾियारींदासीं। जीअं सरदार शहरयार शर इतिहाद ज़िंदाबाद। जीअं त कुझु दोस्तनि मच कचहरी रखी आहे शर बिरादरी जी, उहा रतोदरे में रखियल आहे। हिते असां कुझु दोस्तनि जी टी पार्टी रखी वई, हिते चांहि पीतीसीं, हाणे रतोदरे वञूं था, उते मच कचहरी आहे, वधीक उते संगत साथ ईंदी, उते हाल अहवाल थींदा। वॾी महिरबानी। शर बिरादरीअ खे कहिड़ो पैगाम ॾींदव त हिन तंज़ीम जे हवाले सां जेको आहे जेके दोस्त आहिनि शर बिरादरी जा जेके अञा तंज़ीम में बाज़ाब्ता न आहिनि उन्हनि खे छा पैगाम ॾींदव? उन्हनि खे असांजो इहो ई पैगाम आहे, जेकी जहिड़ा झटा जेकी जंहिंजे आहिनि उहे पंहिंजो ख़तमु कराए वञनि। असांजी बि कोशिशि इहा ई आहे, जेकी विढ़ियल आहिनि दूरियूं उन्हनि खे ठाह जे लाइ इताद ठाहिया विया आहिनि, उन्हनि जो असां ठाह कराईंदासीं। बिल्कुलु महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।